नाज़रीन, सकरन मां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचण पिया। अहसन रज़ा भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद सूरह बादशाह पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जन जो गॾियल उर्स मुबारक जामे मस्जिद गौसिया में मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी जी मेज़बानी हेठि मल्हायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जी शख़्सियतुनि शिरकत कई। उमिरि दराज़ मौलाना मोहम्मद दीन चांडियो, हाफ़िज़ अब्दुर रहमान माजूठो, हाफ़िज़ पीर बख्श बिरोही, हाफ़िज़ ग़ुलाम अली सिकंदरी, जावेद लतीफ़ कुरैशी, ग़ुलाम नबी अतारी, अहमद रज़ा कादरी, ग़ुलाम सरवर राहू ऐं ॿिया शामिल हुआ। उर्स मुबारक में मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी सदारती ख़िताब कंदे चयो त इमाम आरिफ़ीन पीर साईं रोज़े धणी समूरी ज़िंदगी हज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत मुताबिक़ गुज़ारी। एतिरे क़दुरु जो हिकु भेरे पाण ॿकरियूं उन नियत सां चारियूं त असांजे सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ॿकरियूं चारियूं आहिनि। हुन वधीक चयो त काइनात जी धरतीअ ते जॾहिं बि ज़ुल्म जी इंतहा थी आहे त अल्लाह साईं ज़ालिम हुक्मराननि ख़िलाफ़ पंहिंजनि ॿानहनि खे उन्हनि सां मुहाॾो अटकाइण लाइ ज़ाहिर कयो आहे। उन्हनि में नबियनि ऐं रसूलनि खां वठी इमाम आली मक़ाम सैयदना हुसैन अलैहिस्सलाम जहिड़ा कई मिसाल मौजूदु आहिनि। उन ई तसलसल तहत पीर साईं सूरह बादशाह अंग्रेज़ साम्राज्य सां मुहाॾो अटकायो। इन करे असांखे बि घुरिजे त ज़िंदगी हक़ सां गॾु बीहण वारी नियत सां गुज़ारियूं जीअं पीर साईं पागारे जी ख़ानदान उन तसलसल खे क़ाइमु रखियो आहे। उर्स मुबारक दौरान मक़सूद ज़ुमरो, हाफ़िज़ ज़ुबैर अतारी, हज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में नात शरीफ़ जा नज़राना इमाम आरिफ़ीन जे शान में मनक़बत पेश कयूं।